नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे हाला खां ख़बर ॾींदा हलूं त SHO हाला वली मोहम्मद चांग जो हुकुम जारी करण ते ASI शौकत अली मलोखाणी ऐं संदुस टीम शहर में बाइक वन व्हीलिंग कंदड़ गाॾियुनि में कारा शीशा लॻियल ऐं बाइक नंबर प्लेट इस्तेमाल कंदड़ ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई शुरू करे छॾियूं आहिनि। शहर जे मुख़्तलिफ़ चौराहनि ते बाइक वन व्हीलिंग गाॾियुनि में कारा शीशा ऐं बाइक नंबर प्लेट जो इस्तेमाल कंदड़ नौजवान खे रोके हिदायत कई वई ऐं वार्निंग पिणु ॾिनी वई त जल्द पंहिंजे गाॾियुनि में कारा शीशा ऐं बाइक नंबर प्लेटूं लाहे असल नंबर प्लेटूं लॻाई वञनि। अगरि आईंदा इन्हे खे शहर में बाइक ओवर स्पीड में हलाईंदे या वन व्हीलिंग कंदे ॾिठो त उन्हनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। ASI शौकत अली मोलखाणी ॿुधायो आहे त शहर में कम सन ॿारनि जी ओवर स्पीड में ड्राइविंग ऐं बाइक वन व्हीलिंग करण सबबि शहर में हर रोज़ कई जानलेवा हादसा पेश अची रहिया आहिनि। शहरियुनि पारां अहिड़नि मसइलनि जी शिकायत SHO हाला वली मोहम्मद चांग खे करण खां पोइ SHO हाला वली मोहम्मद चांग अहिड़े वाक़िअनि जे सबबि बणिजंदड़ ख़िलाफ़ सख़्त एक्शन खणण जे हुकुम जारी करण ते असां शहर जे मुख़्तलिफ़ चौराहनि ते कार्रवाई कई आहे। नौजवान खे रोके हिदायत कई ऐं वार्निंग पिणु ॾिनी आहे त आईंदा अगरि कंहिं बि गाॾी में कारा शीशा लॻल ॾिठा वेंदा या बाइक नंबर प्लेट या वन व्हीलिंग कंदे ॾिठो वियो त उन ख़िलाफ़ फौरन सख़्त कार्रवाई कई वेंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।